मां कहिड़ो ॾोह कयो आहे मुंहिंजे मथां न FIR न कुझु बि आहे तूं मूंखे ॿधाए थो मां त मुंहिंजो साफ़ ई आहे मुंहिंजा ऑफिसर क्लार्क बि न जज वटि मुंहिंजा जज बि न अबा तूं पढ़ियो लिखियो आहे तूं पैसे वारो आहे तूं हर शइ हलाए सघंदे असां ग़रीबनि जा ॿार वेलो खाऊं वेलो वेहूं असांजा मज़ूरी करे खाइनि असां चोरीअ रखियो आहे मुश्ताक सारियो काथे आहे जे चोरी कई आहे जे बासियो आहे जे 40,000 उनजे घर मां निकिता ने उहो थाणे में कोन्हे उनजी इंक्वायरी न थी आहे मीराणीअ जी उनजे एफ़ज़े में जियाला असां पार्टीअ जा वर्कर आहियूं असां अदी फरियाल जी वर्क कई आहे असां एजाज साहब जी वर्क कई आहे पोइ बि पार्टीअ जे वारनि खे अहिड़ी तकलीफ़ सलूट थी कयां तव्हां मीडिया खे जो 5 मिंट वालेकुम सलाम अमी छा मसलो थियो हा पहिरियों त शुक्रगुज़ार आहियां तव्हां मीडिया जी जो अहिड़ी कंडीशन में तव्हां 5 मिंटनि में असां ॾे पहुची वियो असांजो शम्स सारे वटि असांजो बाबर कमु कंदो उहो उनजे भरिसां ई कारीगर ईंदा हुयसि हो शीशा कटे उते ई उन्हनि कारीगरनि खे गोदाम अथसि अस्पताल साइड उते 2 मुलाज़िम ॿिया अथसि हिकु मुश्ताक सारियो ॿियो मुलाज़िम चाबियूं हर शइ उन ते आहे चोरी गोदाम मां थी अथसि उतां गोदाम मां चोरी वई अथसि मुश्ताक सारे खईं आहे उन बासियो अथसि शम्स सारे खां उनखे चयो अथई त तूं माइटां तोखे मां बचायां थो तूं मिड़ई कंहिंजो नालो ॾे हुन मुश्ताक सारे उन बाबर जो मीराणीअ जो चोरी मां कई आहे इहो बि मुलवस आहे हाणे पुलिस उनजे दर ते मुश्ताक जे दर ते बि न वई आहे जेल में मुश्ताक बि कोन्हे को चोरी जंहिंखां पकती आहे सारियनि त ज़ाहिर आहे गिरफ़्तार 2 जी हुजे न मुलवस हूंदा हिक जे मथां असां ॾे पुलिस आई आहे राति जो 2 राति असां रवा बि न आहिनि असां ते रेट कई अथऊं घर में अंदरि घिरी CI वर्दीअ खां बग़ैर उहे आया आहिनि अदा छो आया आहियो छाजे करे आया आहियो कहिड़ो जुर्म आहे चई बसि बाबर चोरी कई आहे बाबा चोरी कई अथई केरु आहे छा आहे कीअं तूं ॿुधायो त न तव्हांखे लेटर आहे असांजे अंदरि घिरिया आहिनि असांजियूं सेफियूं भॻियूं अथऊं असांजा सामान भॻा अथऊं असांजो कुझु बि न थियो आहे असां शहर जे मोज़िज़ माण्हुनि ॾे वियासीं बाबा शम्स सारियो कमर सारियो कुतुब सारियो ऐं उनजो भाउ मुमताज़ सारियो बाबा पुलिस छो घुराई थी छाजे करे घुराई थी असांजे भाणे जेके बाबर खे ॾिठो आहे चई मां न ॾिठो आहे मुश्ताक चोरी कई आहे बाबा मुश्ताक चोरी कई आहे त पुलिस में मुश्ताक हुजे न सारियो मुश्ताक सारियो हुजे न इन उनखे छपर छांव में वेठा अॼु बि मुश्ताक सारियो जंहिं बासियो अथनि 40,000 मुंहिंजी सेफ में पिया आहिनि तालो मां चोराईंदो आहियां चाबी बि मूंखे गोदाम जी आहे उहो छपर छांव करे उनखां कमु था कराइनि उन ते मां उनखे शम्स खे चयमि बाबा इहो कहिड़ो कानून आहे मां चइनि मोज़िज़ माण्हुनि खे बि चयमि चोरी कंदा 3 हूंदा आहिनि त 3 ई थाणे में हूंदा आहिनि बाबर खे पुलिस आई बाबा असां कीअं कढी ॾियूं हा पुलिस आहे सुभाणे मार ॾे त उहो चवंदो न हे बि मां कयो हे बि बेगुनाह हकी ना हकी हाणे शम्स सारे जो इहो आहे त बाबर ॾे बाबर मञे बाबर थो चए मां छो मञा जॾहिं मां कयो ई न आहे गुनाह मां बेगुनाह कंहिंजा नाला ॾियां पुलिस SI कल्ह सुबुह जो 9 बजे आई थी पुलिस SI गांगरो बाइक ते मोटरसाइकिल ते हिनखे खणी वियो आहे बाबा सभु विया आहिनि मोज़िज़ जा माण्हू बाबा हिनखे शो कयो अथई हिनजी NC न अचे बाबर जे बदिरां अदा बाबर जे बदिरां हे तो रखियो आहे मुश्ताक सारियो काथे आहे जे चोरी कई आहे जे बासियो आहे जे 40,000 उनजे घर मां निकिता ने उहो थाणे में कोन्हे उनजी इंक्वायरी न थी आहे मीराणीअ जी उनजे एफ़ज़े में न NC अमीर ते कटियल न NC FIR कटियल बेगुनाह कल्ह खां वठी हींअर हिनजी कंडीशन हथ ॾिठूं हिनखे मारियो अथऊं अलाए छा बि कयो अथऊं हिनजी तबियत ख़राबु कीअं थी वई उहो पुलिस ॼाणे थी हाणे हिकु शइ मूंखे सम्झो नथी अचे हे जेकॾहिं हुनखे खणी बि विया गिरफ़्तार कयोसि एफ़ज़े में हिन वक़्तु हिनखे छॾे केरु वियो आहे जेकॾहिं छॾे विया आहिनि त उहे आहिनि किथे हा हिनखे छॾे असांखे हींअर फ़ोन मेहराण कई त बाबा मां थाणे ते मेहराण हुयो तव्हां हेॾां अचो न केरु आहे अस्पताल में कमु कंदो आहे न हे मुंहिंजो सोट आहे पुलिस वारे हिनखे चयो त अमीर खे खणी वञो हिनजी तबियत ख़राबु आहे बाबा अमीर खे छो खणी वञो तव्हां बि हुजो न अच्छा अस्पताल छॾे विया उते थी चओ छॾे न विया न किथे छॾे ते हिनखे ॾिनो अथऊं हे खणाए आयो आहे असां ॾे फ़ोन कई ते असां हाणे आया आहियूं हा साईं शम्स ॿुधाए मुंहिंजे भाउ खे जेको बि ॿुधायो अथव तव्हांखे साईं शम्स सारियो उन्हनि जे नाले चयो जे साईं शम्स फ़ोन कई आहे मां कल्ह फ़ोन बि कईमांसि मूंखे चई भाउ ॿधी आहे मां चयो तुंहिंजे नाले था चवनि मां कहिड़ो ॾोह कयो आहे मुंहिंजे मथां न FIR न कुझु बि आहे तूं मूंखे ॿधाए थो मां त तोखे पंहिंजो पीउ सम्झंदो आहियां हर शइ सम्झंदो आहियां मां सॼी राति मरां पोइ तव्हां सां विड़िया आहिनि छा भला विड़िया मूंसां न आहिनि मूंखे उते साहब मुंहिंजो अलाए छा मां चयो मुंहिंजो कसूर कहिड़ो आहे तव्हां मूंखे अंदरि जेल में विधो आहे
बसि मूंखे इहो हुते मूंखे अलाए छा हीअ तव्हांजी हालत कीअं थी वई आहे? बसि मां हुते वेही गर्मीअ में अंदरि धप लॻी पई, अलाए छा किनु पियो उते छॾियो मूंखे अंदरि, अलाए छा पियो थिए मुंहिंजो। राति बि मां मरां पोइ मां राति चयमि मां राति तकलीफ़ आहे इनखे दिलि जी थींदी आहे, गैस जी थींदी आहे। हाणे जेको बि कुझु थियो मुंहिंजे भाउ खे शम्स सारे जो सॼो ख़ानदान ज़िम्मेवार आहे ऐं उनखां एसआई जेको गांगुरो आहे उहो खणी वियो आहे मुंहिंजे भाउ खे जेको बि कुझु थियो उहे ज़िम्मेवार आहे। मां राति बि कल्ह बि वियमि 11:30 बजे निसार खे बयानु ॾिनो क़ुर खणी, हिन महिल ताईं निसार मुंहिंजो न हलायो आहे। उहो वजह हाणे मीडिया खे ख़बर न। उन्हनि शम्स सारे चयो त तूं छा कंदीअ? अदा मुंहिंजो भाउ इहो आहे, मूंखे न पीउ आहे न छा, असांजो वॾो इहो आहे, उथ वेह कंदो, जेकी ॻाल्हि हुजे तव्हां वेही कचहरी कयो, हुजे ॻाल्हि न हुजे हकी नाकी अहिड़ो ज़ुल्म पुलिस जो छो थो करे, रेटियूं छो थो करे। त मूंखे थो चए त मां मीर हे ड्राइवर आहे हुनजो डिग्री कॉलेज में, चई मां मीर जी नौकिरी बि विञाईंदुमि, मां हिन जी NIC ब्लॉक कंदुमि, मां बाबर जी NIC ब्लॉक कंदुमि, बाबर खे काथे बि नौकिरी न मिलंदी। इहे क़ुर जूं ॻाल्हियूं थी, बाबर खे काथे बि न नौकिरी मिले। मुंहिंजो ॼाटो मेजर आहे, मुंहिंजो सहाफ़ी आहे अयाज़, मूंखे ख़बर न आहे भाऊ, मां औरत आहियां, पर्दे में अंदरि हूंदी आहियां। मूंखे इहे धमकियूं ॾिनई त मुंहिंजो सहाफ़ी आहे, मुंहिंजा ऑफिसर क्लार्क बि न जज वटि, मुंहिंजा जज बि न। अबा तूं पढ़ियो लिखियो आहे, तूं पैसे वारो आहे, तूं हर शइ हलाए सघंदे, असां ग़रीबनि जा ॿार, वेलो खाऊं वेलो वेहूं, असांजा मज़ूरी करे खाइनि, असां चोरीअ मां कुझु न ॼाणियूं। असां पार्टीअ जा आहियूं जियाला, असां पार्टीअ जा वर्कर आहियूं, असां अदी फरियाल जी वर्क कई आहे, असां एजाज साहब जी वर्क कई आहे, असां आपा नसीबा जी वर्क कई आहे, असां आगा अली नवाज़ जी वर्क कई आहे, असां अनवर सुहेल साहब जी वर्क कई आहे, असां बिलावल साहब जी वर्क कई आहे, असां रते देरे जे काउंसिलनि 10 जी 11 जी असां उन्हनि जी वर्क कई आहे, असां चेयरमैननि जी वर्क कई आहे। पोइ बि पार्टीअ जे वारनि खे अहिड़ी तकलीफ़ सलूट थी कयां, तव्हां मीडिया खे जो 5 मिंटनि में अची वियो। मां सुबुह अदा गुलबहार जो 9:30 बजे उन खां टाइम वरितो, भाऊ अचो असांजे घर में, असांजी निसार न कई आहे। उन्हनि जो नालो कंहिंजो बि न वठो, मीडिया जिन जो आहे उहो उनजी मर्ज़ी आहे, अचनि था, सलीमुल्लाह पंहिंजो फ़र्ज़ु अदा करे थो। हाणे आला अख्तियारनि खां कहिड़ी अपील कंदव? हाणे असां अदी फरियाल खां SSP सलूट थी कयां उनजी ड्यूटीअ खे, जे उहो पंहिंजी ईमानदारी ड्यूटी थो करे। अॼु मां उन खां बि अपील थी वठां, मूंसां इंसाफ़ कयो वञे। बिलावल साहब खां इंसाफ़ उन खां बि घुरां थी, अदी फरियाल साहिबा खां बि, ज़रदारी आसिफ़ ज़रदारी खां बि अपील थी कयां, आपा नसीबा चन्ना साहब खां, आगा अली नवाज़ ख़ान खां बि अपील थी कयां, DIG लाड़काणे खां बि अपील थी कयां, तव्हां मीडिया वारनि खां बि अपील थी कयां, शहर जे मोज़िज़ माण्हुनि खां बि अपील थी कयां त मूंसां इंसाफ़ कयो। अगरि मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियो, शम्स ज़िम्मेवार आहे, कमर ज़िम्मेवार आहे, उनजो भाउ कुतुब ज़िम्मेवार आहे, उनजो भाउ मुमताज़ जेके धमकियूं ॾिनियूं अथई कार्ड ब्लॉक करण जी, नौकिरी ज़ाया करण जी, उहो उन खां पावर तव्हां पुछी था सघो त एॾी धमकी तव्हां उन छोकिरीअ खे छो ॾिनी आहे।